इजलास में मुल्की सियासी ऐं मुआशी सूरत हाल समेत अहम मामला गौर हेठा आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मुल्की सियासी ऐं मुआशी सूरत हाल समेत अहम मामला गौर हेठा आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मुल्की सियासी ऐं मुआशी सूरत हाल समेत अहम मामला गौर हेठा आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मुल्की सियासी ऐं मुआशी सूरत हाल समेत अहम मामला गौर हेठा आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मुल्की सियासी ऐं मुआशी सूरत हाल समेत अहम मामला गौर हेठा आहिनि। इस्लामाबाद खां अवां खे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मुल्की सियासी ऐं मुआशी सूरत हाल समेत अहम मामला गौर हेठा आहिनि। वफ़ाक़ी काबीना के इजलास में मुल्की सियासी ऐं मुआशी सूरत हाल समेत अहम मामला गौर हेठा आहिनि। तफ़सीलात कदासी ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण खां। जी नज़ीर आगाह कजो। बिल्कुल वफ़ाक़ी काबीना जो इजलास हिन वक्त बे जेको आहे सो वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि हलंदड़ आहे ऐं वफ़ाक़ी काबीना जे इजलास में जेकी गौर वीचार कयो वञे उहो ख़ासि तौर ते जेको अॼु कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर चारण तरफ़ां क़ौमी असेंबली में प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट जे हवाले सां जेको तरमीम बिल आहे उहो अॼु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में पेश कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां दहशतगर्दी एक्ट जेको वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां मंज़ूर कयो वियो उन में बि जेको आहे अॼु क़ौमी असेंबली जे इजलास में तरमीमी बिल जे हवाले सां जेको बिल आहे उहो हिन वक़्तु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में बि जेको आहे सो पेश कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मजमूई तौर ते 11 नुक़ात एजेंडा ते गौर वीचार कयो पियो वञे ऐं ख़ासि तौर ते जेकी मुल्क जी अमन अमान ऐं सियासी सूरत हाल आहे उन ते बि जेको आहे सो वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में गौर वीचार कयो पियो वञे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां समूरनि वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं ख़ासि तौर ते निस्कारी जे वफ़ाक़ी वज़ीर अलीम ख़ान तरफ़ां जेके इदारनि खे खणिगाए पियो वञे ऐं वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जेको शेड्यूल ठाहियो वियो उन बाबति जेकी हतमी जेकी लिस्ट आहे या जेकी उन बाबति अञा वधीक इदारनि खे खणिगाइण जे हवाले सां जेके तजवीज़ूं हुयूं उहे अॼु ॿिए जेको आहे सो वफ़ाक़ी काबीना जे इजलास में पेश कयूं आहिनि ऐं उन्हनि ते बि जेको आहे सो गौर वीचार कयो पियो वञे। जॾहिं त अॼोके वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ख़ासि तौर ते जेको पीटीआई तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर मुल्क में जेको आहे सो जेको ख़ासि तौर ते केपीके जे वॾे वज़ीर अली अमीन चंडापुर तरफ़ां जेको बयानु ॾिनो वियो ऐं ऐलान कयो वियो आहे त असां बानी पीटीआई जे आज़ादी जे लाइ जेके बि केपीके सां जेके तालुक़ु रखंदड़ पीटीआई सां तालुक़ु रखंदड़ कारकुन आहिनि उहे जेके आहिनि सो पंहिंजे घरवारनि खे ॿुधाए छॾनि ऐं कफ़न जेके आहिनि सो पंहिंजे सिरनि सां ॿधी करे इन तहरीक जे लाइ जेको आहे सो जी चौक जे हवाले सां जेको आहे सो शेड्यूल तयारु करण जे हवाले सां बि अॼोके वफ़ाक़ी काबीना जे इजलास में गौर वीचार कयो पियो वञे। जॾहिं त वफ़ाक़ी काबीना जे इजलास में वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां वाज़ह तौर ते समूरनि वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं काबीना जे इजलास में इहा ब्रीफिंग ॾिनी आहे त अमन अमान जी सूरत हाल ख़राबु कंदड़नि ऐं कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो ऐं जेकॾहिं कंहिं बि अमन में खलल विझण जी कोशिशि कई त उन ख़िलाफ़ु जेको एक्शन आहे उहो सख़्तु जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां खयो वेंदो ऐं इन सिलसिले में जेको वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी आहे उन तरफ़ां अॼु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में जेके दहशतगर्दी एक्ट जे हवाले सां जेको तरमीमी बिल जेको आहे उहो जेको आहे सॼी वफ़ाक़ी काबीना जे इजलास में पेश करे छॾियो आहे ऐं इन ॻाल्हि जो इम्कान आहे त अॼु वफ़ाक़ी काबीना जे तरफ़ां जेको हली रहियो आहे हिन वक़्तु जो इजलास उन में अॼु ॿिनि तरमीमी बिलनि जंहिंमें ख़ासि तौर ते जेको प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट जे हवाले सां जेको तरमीमी बिल आहे उहो जेको आहे सो उनजी मंज़ूरी ॾियण जो इम्कान आहे जंहिंखां पोइ इहो वाज़ह थी वियो त जेको सुप्रीम कोर्ट में हिन वक़्तु जजनि जो जेको अंग 13-14 आहे हाणे उहो जेको आहे सो 23 थींदो ऐं जेको वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां जेको दहशतगर्दी एक्ट तरमीम बिल जेको अॼु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में पेश कयो वियो आहे उन जी मंज़ूरीअ खां पोइ जेको आहे सो जेके सिक्योरिटी इदारा आहिनि उन्हनि खे इहे इख़्तियार हासिलु हूंदा त जेकॾहिं कंहिंखे कंहिं बि शख़्सियत ते कंहिं बि माण्हू ते जेकॾहिं कंहिं दहशतगर्दी जो ख़दशो करण जा इल्ज़ाम हुजनि या जेको आहे इंतिशार नफ़रत या
चपेड़ या अमन अमान ख़राब करण की जेकर खलल विझे तो उनके 3 महीनन के ताईं उनके हिरासत में वठी सघे तो। इजलास इन वक्त भी वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत